में गोठाणन पारां जमीन ते कब्जे खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। डरकी वेझो गोठ खान मोहम्मद बुघियो जी रहवासण पीरसन औरत माई जानुल मोहम्मद यूसुफ बुघियो, नज़ीर अहमद बुघियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त बाअसर ज़हीर बुघियो, समीर बुघियो, अब्दुल्ला बुघियो ऐं अमीर बख्श बुघियो वारनि असांजी 4 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। मां यको घुरदी आई मांखे न ॾींदा, मांखे यको साल थी वियो मां यको घुरदी आईमांसि। हाणे मुंहिंजो भाउ फौजी आहे, मांखे अचण न, मुंहिंजो घर भिक में आहे, मांखे न अचण अथनि। हाणे मांखे सनसी काट मुंहिंजे भाउ जो न अथनि, मांखे न ज़मीन खान जी ज़मीन मांखे खान लिखी ॾिनी फ़ैसिला त न आया। मुंहिंजी वालदा जो हिसो आहे, पंहिंजो पीउ जो मिल्कियत अथसि, उन मां उहे खाधी वेठा आहिनि वॾेरान उहे। मुंहिंजो भाउ बि फ़ौत थी वियो आहे, मुंहिंजो पीउ बि फ़ौत थी वियो आहे, मुंहिंजी वालदा बि फ़ौत थी वई आहे। 2 साल 3 साल गुज़रिया आहिनि साईं। इन ॻाल्हि खे उन्हनि जे घर मुंहिंजे नाने जे घर में मुंहिंजी वालदा न वञी सघंदी आहे। उहे विड़ी करे उनको कुटे छॾियो अथनि त बाबा हेॾे तूं न अच, तुंहिंजो हक़ न आहे। हुननि चयो त बाअसर असांजे वॾनि जी ज़मीन जा कूड़ा खाता ठाराए कब्ज़ो करे वेठा आहिनि, जॾहिं त मौतमार धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि। उहे साईं मुंहिंजी वालदा जा सौटनि मुंहिंजा माना मामा न थिया। ज़मीन साईं हाणे जेकी आहे उहा 4 जरेब ॾाॾे जे नाले ते आहे, शेर नालो आहे उनजो। 4 जरेब नानो अथसि, अख़्तियार नालो अथसि, उनजे नाले ते आहे, जंहिंजो जेली काग़ज़ात में जेको आहे कराए बि आया आहिनि खातो, जंहिंमें मुंहिंजी नानी जो वारिस न ॼणायो वियो आहे। उहे असां वटि प्रूफ बि आहिनि उन्हनि जा। मसइलो भाई इहो हलंदो पियो आहे, इनखे 2-3 साल थी विया आहिनि। जहिड़ो थियो आहे इहो थियो आहे, फ़ैसिला थिया आहिनि त तॾहिं बि ॾींदा न आहे कुझु। 4 जरेब अथसि, हुनजी नाने जी 4 जरेब अथसि, पीउ जी 5 जरेब। ज़मीन बि असांजी खाधी वेठा आहिनि। जो ॿाहिरि निकिरंदा आहियूं त माना ॿारनि खे असांखे विड़ियूं कुटियूं वेंदा आहिनि। जो वरी कुझु माना कहीं चङे ॾे भॼूं था त माना वरी कोई चवनि था त इल्ज़ाम हणंदासीं तव्हांखे जेको आहे कंहिं छोकिरे जो कंहिं छोकिरी जो जेको आहे त तव्हांखे न छॾींदासीं, तव्हां विढ़ंदासीं। इन करे 3-3 4-4 कलाक ॿाहिरों पुलिस सां बि विहाए छॾनि था। एहतियात कंदड़नि डीसी घोटकी, एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो छॾाए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।